रिश्तो मीट फॉर योर परफेक्ट मैच। रिश्तो.com जे लाइ तव्हांजी सिक भरी मुहिबत ऐं तव्हांजो अटूट साथ ॾिसी रिश्तो.com तव्हांखे ॾेई रहियो आहे हिकु सुहिणी सौगात, रिश्तो मीट फॉर योर परफेक्ट मैच। एक शानदार फर्निश्ड कॉन्फ्रेंस रूम, रिश्तो मीट फॉर योर परफेक्ट मैच। जय झूलेलाल दोस्तों, रिश्तो मीट सचपच तव्हां सभिनी जे लाइ हिकु सुहिणी सौगात आहे, जिते तव्हां छोकिरनि छोकिरियुनि खे हिक ॿिए सां मिलाइण जे लाइ, पक करण जे लाइ या कची मिस्त्रीअ जहिड़ा फंक्शन्स रखी सघो था, जेके रजिस्टर्ड मेंबर जे लाइ फ्री आहिनि। जी हाँ दोस्तों, रजिस्टर्ड मेंबर्स जे लाइ बिल्कुलु फ्री आहिनि। असां ॾिठो आहे त अहिड़नि मौक़नि ते होटलुनि जा चङा अहिड़ा ख़र्च थींदा आहिनि जेके असांखे लॻंदो आहे त उहे अजाया ख़र्च आहिनि, ऐं उन्हनि सभिनी जो लोड पवंदो आहे न्याणीअ वारनि मथां। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे रिश्तो मीट तव्हां जे लाइ कारगर साबित थींदो, जिते तव्हांखे चांहि, थधो, स्नैक्स ऐं नाश्ते वग़ैरह जो बंदोबस्तु करे ॾिनो वेंदो, ऐं उहो बि रिश्तो मीट जे तरफ़ां। रिश्तो मीट हिकु अहिड़ी प्लेस आहे जिते 15-16 माण्हू आराम सां ऑक्यूपाए थी सघंदा आहिनि। उमेद कयूं था त तव्हां रिश्तो.com सां जुड़ी रिश्तो मीट जो भरपूर फ़ाइदो वठंदा। जय झूलेलाल। रिश्तो मीट जी बुकिंग लाइ कॉन्टेक्ट कंदा रिश्तो.com, ऑपोजिट कारा मोटर्स, बिहाइंड वीनस टॉकीज़, उल्हासनगर 4। कॉन्टेक्ट नंबर्स आहिनि 9890173600 ऐं 7219192727।